थींदा त खणंदो गयो मुंहिंजा माना उस्ताद भेनर मुंहिंजा माना उस्ताद पिंडाल में अठन मुंहिंजा भाइरो भेनरो शागिर्द साथी अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो सुंदरा मुंहिंजी टीचर नालो सर अमजद ऐं आऊं द फ्यूचर पब्लिक एलिमेंट्री स्कूल चक नंबर 17 से स्कूल में पढ़ी है। जनाब सदर जिन सकाफत 5000 सालन खां बड़ी पुरानी है ऐं हिन धरती ते कायम है जॾहिं माण्हुनि अठ कपड़ा पाइण जो तस्वर हो पोइ तव्हां ॾिठो न अजरक पोती ठाहिण जा ख्वाब पे ॾिठा। अजरक पोती मोइन जे दणे में बादशाह जे कुले ते रानी जे मथे ते नज़र अचण लॻी। पोइ तव्हां ॾिठो हूंदो त अॼु बि मौजूदु आहे अखर में पंहिंजी जाइ अचूं जाग बिटे गोट त सिंधड़ी बि सॾड़ा करे मरण पयूं मारवियूं काबू आहिनि कोट अच और ॾाढनि खे ॾारे विझूं। थैंक यू। नाज़रीन गोलाड़ची मां ख़बर शामिल कंदा हलूं। गोलाड़ची लॻ चक नंबर 17 में स्कूल दी खेचोरेस्ट पब्लिक एलिमेंट्री स्कूल चक नंबर 17 में एकता वारे ॼाणे जे हवाले सां हिकु रंगारंग तक़रीब प्रोग्राम थी गुज़रियो जंहिंमें लतीफ़ जूं वायूं क़ौमी गीत लोक गीतनि ते रक़्स ऐं टेबलो पेश कया विया। प्रोग्राम में बदीन ऐं गोलाड़ची जे नाले वारे साफ़िन तालीमी माहिरनि उस्तादनि शागिर्दनि वालिदेन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते हिन प्रोग्राम में सभिनी आयल महिमाननि ऐं साफ़िन खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन दौरान पोज़ीशन खणंदड़ स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि में एवॉर्ड पिणु विराया विया। हिन सकाफ़ती प्रोग्राम खे सजाइण में अली अहमद टालपर मोहम्मद अली टालपर ऐं जाखरो नुवाणी साईं अमजद टालपर मिस किरण मिस ज़ायदा मिस परवीन ऐं ॿियनि कई। प्रोग्राम में शामिल मोहम्मद अशरफ टालपर मोहम्मद यूसुफ टालपर ज़ुल्फ़कार उर्फ भुट्टू टालपर मीर कुर्बान टालपर साईं ताज मोहम्मद टालपर मोहम्मद बचल जतई ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। प्रोग्राम जोश जज़्बे सां मल्हायो वियो। उस्तादनि ऐं ॻोठाणनि जो भरपूर किरदारु रहियो।